न जो निकाह भी हो। अहिड़े वक़्तु है छा त ॾींहुं जिस्म ते मख वेहण बि कान ॾिबी। ज़िंदगी जो हर पल ख़ुशियुनि जे ख़ज़ाननि सां भरपूर हो। हर तरफ़ रंग ई रंग हुआ। सियासतदाननि सां सियासी रसाकशियूं ऐं पंहिंजो पाण खे उत्तम रखण जे लाइ हज़ार हिरफ़तूं कनि। सच खे कूड़ ऐं कूड़ खे सच करण में मूंखां वधीक माहिर कोई कोन हो ऐं हर पार्टी लीडर इहो चाहींदो हो त मां हुनजी पार्टी तरफ़ां इलेक्शन लड़ा, पर मूं हमेशह खटियल पार्टी ॾांहुं रुख रखियो। तॾहिं त माण्हू तोखे बेज़मीर चवंदा हुआ जो तूं कॾहिं कहिड़ी त कॾहिं कहिड़ी पार्टी मटाईंदो हुए। हुननि खे कहिड़ी ख़बर त तुंहिंजा कंहिं में कहिड़ा मफ़ाद आहिनि। तूं जंहिं सीट तां इलेक्शन में बीहंदो हुए उहा ॼण त अपन ॾाॾनि खां तोखे विरसे में मिली हुई ऐं वोटरनि खे कुछण जी हिमत बि कान हुई। तुंहिंजो वालिद जॾहिं हिन सीट तां इलेक्शन लड़ंदो हो त वञी मुखालफ़नि खे परचाए ईंदो, पर इन ॻाल्हि में तोखे पंहिंजी बेइज़ती महसूसु थींदी ऐं पंहिंजनि मुखालफ़नि खे उन्हनि जे ई टोले हथां पादर हणाए उन्हनि में धड़ाबंदी कंदो हुए। छो तोखे हिकिड़ो पहाको पसंदि हो। वेढ़ायो ऐं हुकूमत कयो। हाणे त कुझु बि न आहे रहियो। हीउ ॿाहिरियों शोर मूंखे ईअं थो लॻे ॼण मूं ते ठठोरनि कंदो हुजे। दुनिया त ईअं ई हले पई, माण्हू ज़िंदगीअ खे इंजॉय बि कनि पिया, पर सिर्फ़ु मूंखां ई रौनकूं रुसी वयूं आहिनि। दोस्त यार मिट माइट सभु मुंहिंजे पोयां लूर लूर कंदा वधंदा ऐं टुकुर हूंदो त ॾेई छॾींदो हुउमि मां। ऐं अॼु मूंखे मानी पचाए ॾियण वारो कोन्हे। हिकिड़ो नौकर सुबुह महीने खां घुमां होटल त जॾहिं मां मानी वठणु वेंदो आहियां मूंखे ईअं लॻंदो आहे जहिड़ो करो मां पेनू हुजां। माण्हुनि जी रश में मूंखे पंहिंजो पाण हेठि लॻंदो आहे। ॾह नौकर रखण वारो माण्हू अॼु मानीअ लाइ कतार में बीठल आहे ऐं हू जेके बैंक खां लखे रुपया कर्ज़ु वठी माफ़ु कराई
उहे पैसा किथे विया? महिनत जी कमाई जो हिकु हिकु रुपयो क़ीमती हूंदो आहे, तो त लखें रुपया हवाउनि में उॾाए छॾिया। मूंखे ख़बर न आहे त तूं हिन पिंजरे में क़ैद थी छा महसूसु कंदो हूंदे, पर मां अॼु हिन घर में आज़ादु हूंदे क़ैदी आहियां, तॾहिं हिन ॻाल्हि जो अहसासु थियो आहे त क़ैद जो अज़ाब केॾो न अज़ियतनाक आहे। अकेलाई जो अहसासु अंदर खे कीअं थो निहोड़े। जॾहिं मां माण्हुनि जी रश में हूंदुसि त पंहिंजे पाण खां बेपरवाह हूंदुसि, पर अॼु जॾहिं अकेलो थियो आहियां तॾहिं इहो अहसासु थियो अथमि त तूं पंहिंजे बलर खां विछड़ी छा महसूसु कंदो हूंदे। पर तो कहिड़ो ॾोह कयो आहे? तूं कहिड़े ॾोह जी सज़ा भोॻे रहियो आहीं? मां तोखे आज़ादु बि नथो करे सघां, इन करे जो हिन घर में अकेलो तूं ई त मुंहिंजो साथी आहीं। मूं अॼु ताईं कंहिंखे पाणी न आहे पियारियो, ऐं न ई अॼु ताईं कंहिंखे मूं फ़ाइदो ॾिनो, पर जेकर ॾिनो बि त उहो सिर्फ़ु पंहिंजा मफ़ाद हासिलु करण लाइ। बालिशाइन वारी ज़मीन ऐं काज़ी पाड़े वारा प्लॉट मूं पंहिंजे मफ़ाद ख़ातिर विकिया। परमिटूं ऐं नौकरियूं बि कमीशन ते पंहिंजे छाड़ त नथा ॾिनो। किथे थी उहे छाड़ता जेकी माण्हू तुंहिंजे लाइ तोहफ़ा खणी ईंदा, ॿाहिरिनि मुल्कनि मां क़िस्म क़िस्म जा गिफ्ट आणींदा, काॾे विया उहे शायदि अॼु बि पंहिंजी किर्त में रुधल हुजनि न बल्कि आहिनि। इन करे जो मां अॼु उन कुर्सीअ ते न आहियां, को ॿियो वेठो आहे, ऐं हर को माण्हू कुर्सीअ जो सलामी आहे। कहिड़ी न हवस आहे इन्हनि सियासतदाननि खे इक़्तिदार, ग़रीब ऐं बेवस माण्हुनि जी लाशुनि ते सियासत। तो वरी छा कयो? तो त ईअं ई कयो न, पर उन वक़्तु तोखे हिन ॻाल्हि जो अहसासु न हो। ऐं हू अमीर बख़्श जंहिं तुंहिंजे लाइ पाण खे चौक ते बाहि ॾिनी, तूं जॾहिं इक़्तिदार में आहीं त तुंहिंजे हिकिड़े दोस्त हुनजे फेवर में, जेको तोखे सच चई छॾींदो हो, चयो त हाणे तूं इक़्तिदार में आयो आहीं ऐं अमीर बख़्श तोखे हिन कुर्सीअ ते ॾिसण जे लाइ पाण खे बाहि ॾिनी, उनजे बछड़नि जो, उनजी घरवारीअ जो कुझु ख़्यालु कर, जेके तमामु ग़ुरबत वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया। तोखे यादि? तो खिली उन दोस्त खे चयो, सुहिणा सियासत में ईअं ई थींदो आहे, छॾ हिन ॻाल्हि खे। यादि अथई? हा, अॼु जॾहिं मां सियासत मां ख़ारिज आहियां ऐं अकेलो रहिजी वियो आहियां त मूंखे अहसासु थिए थो त मूंखे हुनजे ॿारनि ऐं घरवारी लाइ कुझु करणु खपंदो, पर मूं न कयो। इन करे जो मां न जवानी ऐं इक़्तिदार जे अहिड़े नशे में हुउसि जिथे कंहिं बि ग़रीब जो आवाज़ु ॿुधी न आहे सघिबो। फरियादीअ जी फरियाद ॿुधण जे बावजूदि अणॿुधी करणु पंहिंजो मशग़ूलो हो। असां हिन मुल्क में सियासत जो अहिड़ो ॿिज पोखियो आहे जो उन में असांजो नस्बुल ऐन इहो आहे त अवाम खे सब्ज़ बाग़ ॾेखारे पंहिंजे सुख जो सामान पैदा कयो, पोइ उन्हनि खे अहिड़े ऋण में फिटी करे अचो जिथे को छांवरो बि न मिले उन्हनि खे।
हाणे त तूं बि कैरेक्टर रोल थी करीं, मां जा किरदार थी निभाई। भले को वक़्तु हो जो मुल्क जी वॾी हीरोइन हुई, पीअण वारी हीरोइन खां वधीक नशो हो तो में। 5 स्टार होटल में तो मूंसां केतिरियूं रातियूं विस्कीअ जी बोतल ते डांस कयो। हीअ दिलि ॾाढी ज़ालिम आहे, हर सुहिणी शइ ते मौजू पवे ऐं उनखे ख़रीदण में देरी न कंदी आहे। पर तूं हिकिड़ी त कान हुई, पर इहा ख़बर वीचारी दिलि खे कान्हे त उन ते बि अटैक थी सघे थो। 2 दफ़ा त डॉक्टरनि मूंखे बचाए वरितो आहे, ख़बर न आहे अॻिते जो छा हाल थींदो। सिर्फ़ हिकिड़ा धुंधला अक्स रहिजी विया आहिनि। जेकी हिन उमिरि में ईअं था लॻनि ॼण गुनाहनि जा तोक ॻिचीअ में पायूं बीठो आहे। ये सभु चवणी वारा लम्हा केतिरे अरसे खां ज़हन ते रीप्ले पिया थियनि। सभु छा आहे, ज़िंदगी जूं सभु आराम पायूं हाणे सताइनि थियूं। खुदा करतूत, वेसाघातियूं, जबर, ॾाढ, सियासी माण्हुनि वारा हरपा, बेगुनाहनि जा खून, इहे हाणे मूंखे लॻनि था। उहे सभु अॻ में किथे आहे? उन्हनि जा रूह अॻे छो न पिया रड़नि? उहे अॻु बि रड़ियूं कंदा हुआ, पर तूं सियासत जे शीशनि अंदरां उन्हनि जा सॾ न ॿुधंदो आहीं। ऐं हाणे जॾहिं उहे शीशा टुटरा आहिनि त उहे आवाज़ पड़ालनि सूधो गूंजी पिया आहिनि। ॿुधींदो अलाह जे नाले ते 5 रुपया पियो घुरे, ऐं तोखे कॾहिं हिन ॻाल्हि जो ख़्यालु न आयो लखें करोड़े रुपया हुजण जे बावजूदि त कंहिं ग़रीब मिस्कीन खे तूं लटा वठी ॾीं या हुनजूं ज़रूरतूं पूरियूं करीं। लखें रुपया पंहिंजे ऐश ऐं इशरत ते लुटाइण में तोखे हिन ॻाल्हि जो ख़्यालु कोन आयो। मूंखे ईअं थो लॻे ॼण मां कंहिं गहरी निंड में सुतल हुउसि, जिथे मूंखे को सुॾको को वाको कोन ॿुधण में आयो। अॼु दिलि चवे थी त हीउ सभु कुझु मां मिसकीननि, ग़रीबनि ऐं यतीमनि खे ॾेई छॾियां। हाणे ईअं करण मां फ़ाइदो? माण्हू चवंदे हाणे पछाड़ी में अलाह यादि आयो अथसि। ऐं तोखे उन्हनि माण्हुनि जे विच में बीहण में शर्म न ईंदो? चवंदा इक़्तिदार जो नशो लथो अथसि, हाणे माण्हू यादि आया अथसि। हुननि जो सिर्फ़ु ख़ाली निहारण थो ॾे, कंहिं बुजे खां घटि कोन हूंदो।
जन ॿिनि ॿारनि जी माउ, कोठां तुंहिंजे माउ पीउ जी तरफ़ां तोहफ़ो, मिसिस मज़हरुद्दीन, जंहिंखे तूं कॾहिं दिलि सां क़बूल न कयो। ॿियनि दोस्तनि जी ज़ालुनि खे ॾिसी तोखे रश्क ईंदो, तो कॾहिं बि हिनखे अहिड़नि महफ़िलुनि में शिरकत करण जी इजाज़त न ॾिनी। इन जे करे जो तुंहिंजी ज़ाल जी अबुझाइप ऐं सादगी उन ते ॿियनि औरतुनि जो मेकअप ऐं कम ख़्वाब जा कपिड़ा हावी आहे, या शायदि तो में का कमी हुई जंहिंखे तूं ज़ाहिर न पियो करणु चाहीं। ॿार, हूअ सभिनी खां सुठी हुई तुंहिंजनि सभिनी दोस्तनि जे ज़ालुनि खां, तुंहिंजनि ॿारनि जे लाइ ऐं पंहिंजे मजाज़ी ख़ुदा जी फरमा बरदार। पुट, तूं त अमेरिका वञी सेट थी वएं, ॼाण असांजो पुटु ई कोन आहे, या जे हुए बि त एतिरे अरसे जे लाइ जेसिताणी असां ॻोठ में रहंदा हुआसीं। केॾो न मुंहिंजो तोसां प्यारु हो, ज़िंदगीअ जी हर आसाइश, हर ख़ुशी मूं तोखे ॾिनी, पर तूं बि छॾे वई। हाणे त शादी बि करे वरिती अथई, ॿार बि अथसि, कॾहिं हलो आहे करणु चाहींदो आहे त कंदो आहे, न त बसि। बाक़ी ज़ीनत जी ख़बर कान्हे त उहा पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि आहे या कान्हे। शादी खां पोइ, लव मैरिज खां पोइ त मूं हुनजो मुंहुं ई कोन ॾिठो आहे। मां त संदसि मुड़ुस खे उन ॻोठाणे वांगुरु कॾो को माराए बि छॾियां हा, जेकॾहिं ज़ीनत जी माउ क़ुर में न ॾिए। बिल्कुलु ग़लति। उहे इलेक्शन जा ॾींहं आहे ऐं तोखे पंहिंजी पोज़ीशन विञाइणी बि त कान ई न। ये दवा ॿियो नंबर आहे, अलाए टियों नंबर आहे। तूं न जॾहिं हेल्थ मिनिस्टर हुई, तोखे यादि आहे तो केतिरी कमीशन खाधी? रोज़ाना दवाउनि जी फैक्ट्रियुनि मां नकली दवाऊं मार्केट में पहुची वेंदियूं ऐं माण्हू ख़ुशि थियण बजाए ॿियनि बीमारियुनि में मुब्तला थींदा विया। सभु ख़बर हूंदे बि तूं अणॼाण बणिजी हुनखे डील कंदो रहे। केतिरो त पाप कयो थो। हीअ दवा शायदि मूं ते बि तॾहिं असरु नथी करे जो मूं इंसानियत जो क़त्लु कयो आहे। मूं केतिरा वॾा ॾोह कया जिन, पर इन खां वॾो ॾोह मूं को कोन कयो आहे। इंसानी ज़िंदगीअ सां चंद सिकनि जे एवज़ एॾो वॾो मज़ाक़ शायदि तारीख़ में न थियो हुजे। किथे आहे तुंहिंजी उहा दौलत जंहिंसां तूं पंहिंजूं टिजोड़ियूं भरियूं? तोखां त इहो तो वधीक बहितर आहे जेको क़ैद में हुजण जे बावजूदि माण्हुनि जूं दिलियूं थो विंदराए, ऐं तूं आज़ादु हुअण जे बावजूदि माण्हुनि खे इस्पतालुनि में क़ैद कयो।
बस कर, बस कर। ग्रुप्स की सरपरस्ती कर रही है। CIA डायरेक्टर अमेरिकी सेनेट की इंटेलिजेंस कमेटी को ब्रीफिंग देते हुए कहा और दीगर शिद्दत पसंद ग्रुप अमेरिका के खिलाफ 11 सितंबर जैसे वाकयात को दोहराने की मंसूबाबंदी कर रहे हैं, जिसके लिए अरे हल बघड़, मूंखे ॼण ख़बर ई कान्हे त ईअं छो कबो आहे। मुल्क जी तारीख़ में असां भली ग़ैर मुहज़िब सॾिजूं, पर असांखे पंहिंजा मफ़ाद हर हाल में प्यारा आहिनि। तो बि त हमेशह पंहिंजे मफ़ादनि जी जंग हूंदी आहे, इन जे करे जो तुंहिंजे अंदर में हिकु ॻिझ वेठल आहे। हालांकि तूं ज़ाहिरी तरह सां मोर जो वेस पाए घुमंदो हुएं, पर तुंहिंजो ज़हन तुंहिंजे ज़ाहिरी ॾिख खां मुख़्तलिफ़ हो। सच, सचाई, मेहनत, हलाल खां वांझियल, कट लॻल ज़हन, दिमाग़ जा मिड़ई खाना क्रोध ऐं हविस सां सरशार, जिन खे कॾहिं तो वॉश करण जी कोशिश न कई। तो कॾहिं 24 कलाकनि में पंहिंजी हयातीअ जे लाइ हिकु पल बि न सोचियो त हूअ का अमानत आहे। तो इहो बि न सोचियो त इहे सभु तोखे छॾे वेंदा। वक़्तु तुंहिंजे मुठियुनि मां वारीअ वांगुरु वही वेंदो। तो ज़िंदगीअ खे सिर्फ़ु हिकिड़े पासे खां पे ॾिठो। तोखे कॾहिं इबादत जो तसवुर बि न आयो ऐं ईद जी निमाज़ में ॾिनल सजदा तुंहिंजा ठला हुआ। उहे सजदा कंदे तो कॾहिं पाण खे मिटी न भायो, छो त उहे सजदा तो आलीशान कालीननि ते ॾिना। पर तो इहो कॾहिं न सोचियो त को हिकिड़ो वक़्तु अहिड़ो वेंदो जॾहिं तोखे तनहा मिट्टीअ जे पेट में दाख़िल थियणो आहे। हा, मूं ॼाणे वाणे इन तसवुर खां कन लाटार कई, छो जो मां ऐश इशरत खे ई सभु कुझु सम्झंदो हुउसि। हालांकि जलसेगाह में हर प्रोग्राम शुरू थियण खां अॻे मौलवी तलावत बि कंदो हो ऐं कॾहिं कॾहिं उनजो तर्जुमो बि कंदो हो, पर मां हमेशह फूंड जी ॻिचीअ में गुलनि जे हारनि जी ख़ुशबू वठी महफ़िल जो मोर हुजण जे फ़ख्र में महव रहंदो हुउसि। मूं कॾहिं बि ख़ुदा जे कलाम ते गौर न कयो। तूं वेकाऊ माल आहीं, हा, वेकाऊ सियासतदान, जंहिंखे मुल्क ऐं क़ौम जी भलाई खां वधीक उहे सियासतदान ऐं हुकुमरान पसंदि हुआ जेके तोखे छीछड़ो ॾेई तोखां तुंहिंजी क़ौम खे ठगराईंदा हुआ। असांजी अबोझ क़ौम, जंहिंखे तो पंहिंजे आकाउनि जे चवण ते ग्रुप्स में विराए छॾियो, शागिर्दनि खे इल्मी शौर ॾियण जे बदिरां उन्हनि जे ज़हननि में बारूद भरियो ऐं किताबनि जे बदिरां उन्हनि जे हथनि में पिस्तौल ॾिना। तूं जेकॾहिं क़ौम जे आॾो इन्हनि ॻाल्हियुनि जो एतिराफ़ कंदे त क़ौम तोखे मीर जाफ़र जहिड़नि ग़द्दारनि जी सफ़ में बीहारे ऐं तो ते लानतूं कंदी। न, मां ईअं न कंदुसि। मां हरगिज़ इन ॻाल्हियुनि जो एतिराफ़ न कंदुसि। मूं पंहिंजी क़ौम खे जाहिलियत जे अहिड़ी त ऊंदहि में फिटी करे छॾियो आहे जो ते रोशनीअ जो हिकिड़ो किरणो बि नज़र नथो अचे। मूंखे इहो अहसासु बिल्कुलु न हो त मां जेको ॿिज फिटी करे रहियो आहियां उन जे उसरण सां असांजी ईंदड़ नसुल जाहिल रहिजी वेंदी। जाहिल। तालीम जेका इंसान खे माणपो बख़्शे थी, तो उनजे पेर ते अहिड़ो कुहाड़ो वाहे कढियो जो हैदर बख़्श जतोई ऐं अलामा आहे काज़ीअ जा रूह बि तड़पी उथिया।
पंहिंजे कल्चर में धारियो कल्चर मिलाइण में तो मीडिया वारनि जी मदद कई, उन्हनि खे रोकण बजाए खेनि हिमथायो। कमीशन वठी सेंसर पॉलिसी में छूट वठाए ॾींहं ॾिसंदे ई ॾिसंदे असांजी ॿोलीअ में गंद भरिजी वियो। तो मोहन जे दड़े जे किंग प्रीस जे मथे में कुहाड़ो वाहे कढियो आहे। सही, मूं नाचणीअ जी कला खे मुजरा कल्चर में तब्दील कयो। धाड़ेलनि ऐं कारोकारीअ जे मौज़ूअनि ते हलंदड़ ड्रामनि खां अखियूं फेरे छॾियूं। मूंखे ॼाण हुई त मुआशरे ते हिन जो बुरो असरु पवंदो। दुनिया असांखे टोकींदी, तंहिं हूंदे बि मूं अखियूं फेराए छॾियूं। तो जेकॾहिं अखियूं फेराए छॾियूं त तो ते का मयार कान्हे। तूं त आहीं तो न, पर मां त इंसान हुअसि। मूं एहतजाज छो न कयो? मूंखे ज़िंदगी में को अहिड़ो पल यादि नथो अचे जंहिंमें मूं पंहिंजे पाण खां सवाइ कॾहिं पॉज़िटिव सोचियो हुजे। मूं इहे छो कयो? हेलो, हाँ मुझे पुट जो एक्सीडेंट ना ना ये न तो थी सके। मुझे हिकिड़ो ही तो पुट हो, मूंखे एॾी वॾी सज़ा, एॾी वॾी सज़ा मां ॾाढो बुरो आहियां। मूं ॾाढा ॾोह कया आहिनि, इन्फरादी इज्तिमाई। मूं काम कसर न आहे छॾी। पर उन बच्चन खे नारायण में मूं का कसर न आहे छॾी। उन महिल मूंखे कंहिं कान आई। मुझो पंहिंजो बच्चो जंहिंखे मूं पंहिंजे हंध में खिलायो, पालियो, पढ़ायो,